सिंधी सदाईं आबाद रहो, जिते हुजो शल शाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चओ झूलेलाल। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो में सिंधीअ में ख़ासि ख़बरूं। कोरोना में मरण वारनि जे भातियुनि खे सरकार खे मुआवज़ो ॾियणो पवंदो। महामारी में सुप्रीम कोर्ट जो इहो फ़ैसिलो आहे। रक़म केतिरी थींदी इन जो फ़ैसिलो सरकार कंदी। फ्लाइंग कार अची वई आहे, बिल्कुलु कामयाब। 8200 फुट मथे उॾामी सघे थी। हिन खे ठाहिण में 30 साल लॻी विया। हीअ उॾामी वरी रस्ते ते अची हली बि सघे थी। 10 दर्जे जी रिज़ल्ट देर सां ज़ाहिर थींदी, इंतज़ार करणो पवंदो। ऐं दोस्तो, कोरोना अञा जारी आहे। कोरोना जे वक़्तु साइकिलिंग करण सां ॾाढो फ़ाइदो आहे। आंद्रे में कैंसर सां बचत थींदी, संक्रमण खां बचाव थिए थो, फेफड़नि में ताक़त वधंदी, निंड सुठी ईंदी, खून जो दौरो वधंदो, वज़न घटिजंदो, टेंशन बिल्कुलु न थींदो। सिंधी सदाईं आबाद रहो, जिते हुजो शल शाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चओ झूलेलाल। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो में सिंधीअ में ख़ासि ख़बरूं।